الحمد للہ وحدہ لا شریک لہ والصلاۃ والسلام علی من لا نبی بعد اما بعد۔ سپارہ نمبر 23 سورہ یاسین، امام الانبیاء جی نبوت تے دلیل۔ یاسین والقرآن الحکیم انک لمن المرسلین۔ ہن سورت کے قرآن کریم جی دل چیو ویندو ہے۔ صبح جو ان کے پڑھن سان پورے ڈینہں جا کم ٹھیک رہندا آہن۔ ہنن آیتن میں نص قطعی سان نبی کریم صلی اللہ علیہ وسلم جی نبوت کے ثابت کیو پہ ونے۔ وہ ہی ہے تو اللہ تعالیٰ پان حکمت سے بھریل قرآن کریم جو قسم کھنی فرمائے رہو ہے تو اے مجھا محبوب اواں یقیناً پیغمبرن مجھا آیو۔ آیت نمبر 5 میں پان کریمن صلی اللہ علیہ وسلم جو منصبی فریضو بیان کیو ویو ہے تو اواں انہن مانن کے ڈیڈیاریو جن جے ابن ڈاڈن کے اگ میں ڈیڈیاریو ویو نہ ہے۔ انہن میں مراد مکہ مکرمہ ان کے آسے پاسے وارا علاقہ ہیں، چھو تو ہتے حضرت ابراہیم علیہ السلام اور حضرت اسماعیل علیہ السلام کا پوئے کو بھی نبی نہ آئے۔ اگتے اللہ تعالیٰ 3 رسولن جو قصو بیان کیو۔ وَاضْرِبْ لَهُمْ مَثَلًا أَصْحَابَ الْقَرْيَةِ إِذْ جَاءَهَا الْمُرْسَلُونَ۔ گزریل آیتن میں نبی اکرم صلی اللہ علیہ وسلم جی رسالت جو بیان ہوئے۔ ہانے ہتاں کا اگتے کترنی آیتن تائیں 3 رسولن جو قصو بیان کیو تو ونے۔ اللہ تعالیٰ پہریاں 2 رسولن کے موکلیو، مانن کے نہ منیو۔ پوئے اللہ تعالیٰ انہن جی تائید اور تقویت جے لائے 3 رسول کے موکلیو، پر ڳوٹھ وارن انہن جی ڳالھ کے بھی نہ منیو اور کوڑو چیو۔ حبیب نجار جی ہمدردی۔ وجاء من اقصى المدینۃ رجل یسعى قال یا قوم اتبعوا المرسلین۔ ہتے رجل جو نالو روایت میں حبیب بن اسماعیل نجار ٻدھاयो वियो ہے۔ ہی واڈھکو کم کندو ہو، پان رسولن جی دعوت تے ایمان قبولیو ہو۔ جڏهं ان شہر وارن جو حال ٻدھو تو وہ رسولن سان اہو سلوک کرے رہیا آہن تو وہ ڈوڑندو شہر آیو اور قوم کے ہمدردی جی طور تے تمام سہنے انداز تے سمجھائیں تو رسولن جی ڳالھ منیو پر قوم کھن شہید کرے چھڈیو اور ڳالھ نہ منی۔ جنت میں داخلے جو مطلب۔ قیل ادخل الجنہ قال یا لیت قومی یعلمون۔ شہادت کا پوئے اللہ تعالیٰ جے طرف کا حبیب نجار کے جنت میں داخلہ جی خوشخبری ٻدھائی وئی۔ جنت میں داخلہ تو حشر نشر کا پوئے تھیندی۔ ان جو مطلب ہی ہے تو اللہ تعالیٰ جے طرف کا کچھ نیک بانن کے عالم برزخ میں جنت جوں کچھ نعمتوں ॾिनियूं वेंदियूं आहिनि، انہی کے دخول جنت سے تعبیر کیو ویو ہے۔ حبیب نجار جنت جو نعمتوں ॾिसी افسوس جو اظہار کیو جیکر منहिंजी قوم کے ॼाण پइजी वञे हा تو मूंखे कहिड़ियुनि نعمتن सां नवाज़ियो वियो आहे تو उहे भी मुंहिंजे रस्ते ते हली अचनि हा ऐं ॻाल्हि खे मञनि हा۔ मुशरिक क़ौम जो अंजाम। वमा अंज़लना अला क़ौमिही मिन बादिही मिन जुंदिन मिन अस्समाई वमा कुन्ना मुंज़िलीन। जॾहिं क़ौम जे सरकशी में वधीक इज़ाफ़ो थियो तो अल्लाह ताला उन्हनि जी हलाकत जो फ़ैसिलो करे छॾियो। फरमाईं त असांखे कंहिं क़ौम खे हलाक करण जे लाइ आसमाननि खां फ़रिश्ता नाज़िल करण जी ज़रूरत कोन्हे। बसि हिकु रड़ ई खोड़ आहे जीअं हिकु फ़रिश्ते रड़ कई ऐं पूरो शहर तबाह ऐं बर्बाद थी वियो। क़यामत जे ॾींहुं हथनि ऐं पेरनि जी गवाही ॾियणु। اليوم نختم على افواههم وتكلمنا ايديهم وتشهد ارجلهم بما كانوا يكسبون۔ قیامت جے ॾींहुं जंहिं महिल हिसाब किताब जो मामलो हलंदड़ हूंदो، काफ़िर उन महिल पंहिंजे शिरक ऐं कुफ़र जो इनकार करे छॾींदा। अल्लाह ताला उन्हनि जे वात ते मोहर हणी छॾींदो। मोहर हणण जो मतिलबु हीअ आहे त वात खे बंदि कयो वेंदो तो उहो पंहिंजी मर्ज़ी न ॻाल्हाईंदो। उन्हनि जे हथनि ऐं पेरनि खे ॻाल्हाइण जी सघ अता फरमाईंदो अल्लाह ताला त हथ ऐं पेर उन्हनि जे ख़िलाफ़ गवाही ॾींदा। उन्हनि फिलाणा गुनाह ऐं जुर्म कया हुआ। क़ुरान करीम में ॿी जाइ ते आहे त उहे ताजुब विचां पंहिंजे उज़वनि सां ख़िताब करे चवंदा त तव्हां असांजे ख़िलाफ़ गवाही छो ॾिनी आहे। मुशरिकनि जी तरदीद। वमा अल्लमनाहु शिअर वमा यंबग़ी लहु इन हुव इल्ला ज़िक्रुन व क़ुरआनुम मुबीन। अल्लाह ताला फरमाए रहियो आहे त असां पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे शेर जो इल्मु नाहे ॾिनो ऐं न ई शाइरी पैगम्बर जे शान जे लाइक़ु आहे। हीअ त नसीहत जी ॻाल्हि आहे ऐं निहायत वाज़िह क़ुरान आहे। काफ़िर पैगम्बर अलैहिस्सलाम ते एतिराज़ कंदा हुआ त हीअ शाइर आहे, जॾहिं त अल्लाह ताला उन जी नफ़ी फरमाए रहियो आहे। काफ़िर छो रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे शाइर ऐं क़ुरान करीम खे शेर चवंदा हुआ, जॾहिं त अहल अरब वटि शाइर उहो आहे जेको फ़र्ज़ी ऐं ख़याली ऐं ग़ैर तहक़ीक़ी ॻाल्हियूं करे, त काफ़िर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में चवंदा हुआ त हीअ फ़र्ज़ी ऐं ख़याली ॻाल्हियूं थो करे। अलियाज़ु बिल्लाह। क़ुरान करीम मुशरिकनि जी इन ॻाल्हि खे रद्द कयो आहे त न असां पैगम्बर खे शाइरी सेखारी आहे ऐं न ई शाइरी संदन शायान शान आहे। मुशरिकनि जी हमाकत।
अॻिते अल्लाह ताला फरमाए त अवलम यरल इंसान अन्ना ख़लक़नाहु मिन नुतफ़तिन फ़इज़ा हुव ख़सीम मुबीन। मक्के शरीफ़ में आस बिन वाइल हिकु मुशरिक हुयो। उन हिकु पुराणी हॾी खईं, उनखे भोर भोर करे छॾियईं। पोइ उन रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चयो, छा क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह ताला हिन खे बि ज़िंदा कंदो? त अल्लाह ताला फरमाए त इहो पंहिंजी पैदाइश खे विसारे वेठो आहे। असां इंसान खे हिकु नुतफ़े मां ठाहियो आहे। जंहिं ख़ुदा पहिरियां पैदा कयो आहे त उहो ॿीहर बि पैदा करे सघे थो। अॻिते ॿिनि वणनि जो मिसाल ॾेई सम्झायो त जेको ख़ुदा सावनि वणनि मंझां बाग़ खे पैदा कंदो आहे, उन जे लाइ पुराणी हॾी मंझां ॿीहर पैदा करणु कहिड़ो ॾुखियो आहे। सूरत स्वाफ़ात, हिन सूरत जो नालो इन जी पहिरीं आयत मां वरितल आहे। हीअ सूरत मक्की आहे। इन में इस्लाम जे बुनियादी अक़ीदनि तौहीद, रिसालत ऐं क़यामत जो इस्बात कयो वियो आहे ऐं मुशरिकनि जे हिकु ग़लति अक़ीदे त फ़रिश्ता अल्लाह ताला जूं नियाणियूं आहिनि, अल्लाह जी पनाह, उनखे रद्द कयो वियो आहे। मुशरिकनि जी तरदीद, वस्वाफ़ाति सफ़न फ़ज़्ज़ाजिराति ज़जरन फ़त्तालियाति ज़िक्रा। हिते अल्लाह ताला फ़रिश्तनि जा टे क़सम खयां आहिनि। क़सम आहे उन्हनि फ़रिश्तनि जो जेके सिफ़ूं ॿधी बीठल हूंदा आहिनि, ऐं क़सम आहे उन्हनि फ़रिश्तनि जो जेके दड़का ॾींदा आहिनि। यानी शैतान जॾहिं मथे जहान तरफ़ वञण जी कोशिशि कंदा आहिनि त उहे फ़रिश्ता उन्हनि खे झलींदा आहिनि। ऐं क़सम आहे उन्हनि फ़रिश्तनि जो जेके तिलावत कंदा आहिनि ऐं ज़िक्र कंदा आहिनि। हिते मुशरिकनि जी तरदीद फरमाई, छो त मके जे मुशरिकनि मंझां हिकु टोलो फ़रिश्तनि जी इबादत कंदो हो ऐं हिकु टोलो फ़रिश्तनि खे अल्लाह जूं नियाणियूं चवंदो हो। त फ़रिश्तनि जो क़सम खणी उहो ॿुधायो त माबूद बरहक़ सिर्फ़ु अल्लाह ताला आहे, न उनजो को शरीक आहे, न ई उनखे औलाद जी ज़रूरत आहे। हज़रत नूह अलैहिस्सलाम जो किस्सो, वलक़द नादाना नूहुन फलनिअमल मुजीबून। हितां खां वठी केतिरनि आयतनि ताईं अल्लाह जे 6 नबियनि सबूरनि अलैहिस्सलाम, हज़रत नूह अलैहिस्सलाम, हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम, हज़रत मूसा अलैहिस्सलाम, हज़रत हारून अलैहिस्सलाम, हज़रत लूत अलैहिस्सलाम ऐं हज़रत यूनुस अलैहिस्सलाम जे किस्सनि ऐं वाक़िअनि खे बयानु कयो वियो आहे। हज़रत नूह अलैहिस्सलाम अल्लाह ताला खां दुआ घुरी त अल्लाह ताला संदसि दुआ खे क़बूल कयो ऐं हज़रत नूह अलैहिस्सलाम ऐं संदसि घर वारनि खे दर्दनाक अज़ाब खां बचायो। बाक़ी सभु ख़तमु थी विया। तूफ़ान नूह खां पोइ ज़मीन ते जेको इंसानी नसल हुयो उहो नूह अलैहिस्सलाम जे 3 पुटनि जे नसल मां आहे। पाण अलैहिस्सलाम जे 3 पुटनि जा नाला ही आहिनि, साम, हाम ऐं याफ़िस। अॻिते अल्लाह ताला हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो किस्सो बयानु कयो, वइन्न मिन शिअतिही लइब्राहीम इज़ जाअ रब्बहु बिक़ल्बिन सलीम। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम हज़रत नूह अलैहिस्सलाम जे टोले जो माण्हू हुयो, यानी अक़ीदा हिकु जहिड़ा हुया। क़ौम हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे मेले ते वठी पे वई त पाण अलैहिस्सलाम उज़ुर कंदे फरमायो त मां बीमार आहियां। थी सघे थो त बीमार हुजनि या ही मतिलबु हुजे त तव्हांजे कुफ़र ऐं शिरक जे सबबु मुंहिंजी तबियत रूहानी तौर ते ख़राबु आहे। ऐं न वञण जो मक़सदु बुतनि खे भञणु हुयो, जीअं उन्हनि खे पंहिंजे बुतनि जी बेवसी जी ख़बर पवे। इम्तिहान में कामयाबी, रब्बि हबली मिनस सालिहीन फबश्शरनाहु बिग़ुलामिन हलीम फलम्मा बलग़ मअहु अस्सअय क़ाल या बुनय्य इन्नी अरा फ़िल मनामि अन्नी अज़बहुक फ़न्ज़ुर माज़ा तरा क़ाल या अबति इफ़अल मा तुमर सतजिदुनी इंशाअल्लाहु मिनस साबिरीन। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी दुआ सां अल्लाह ताला खेनि हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम अता कयो। पाण ख़्वाब में ॾिठो त पाण खेसि ज़िबह करे रहिया आहिनि त पुट खां राय घुरियाऊं। पुटु चयो, जेको तव्हां ॾिठो आहे उहो करे वठो। उहो तोड़े जो ख़्वाबु हुयो, पर नबियनि सबूरनि अलैहिस्सलाम जा ख़्वाब वही हूंदा आहिनि। पाण हुकुम जी तामील कई, पर अल्लाह ताला जन्नत मां हिकिड़ो घेटो मोकिलियो, उहो ज़िबह थियो ऐं हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम बची वियो। इहो इम्तिहान हुयो जंहिंमें हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम कामयाबु थियो। हज़रत यूनुस अलैहिस्सलाम जो किस्सो, व इन यूनुस लमिनल मुरसलीन इज़ अबक़ इलल फुल्किल मशहून। हज़रत यूनुस अलैहिस्सलाम जो किस्सो सूरह यूनुस में पिणु गुज़री चुको आहे। हज़रत यूनुस अलैहिस्सलाम नैनवा जी बस्ती में मबूस थिया। पंहिंजी क़ौम खे तौहीद जी दावत ॾिनऊं, पर क़ौम न मञियो। पाण अलैहिस्सलाम फरमायो त 3 ॾींहंनि खां पोइ अज़ाब ईंदो ऐं पाण ख़ुदि उन बस्ती मां हुकुम ख़ुदाबंदी जे अचण खां अॻु में हलिया विया। क़ौम वारनि रोई रड़ियूं करे तौबह कई। अल्लाह ताला अज़ाब टारे छॾियो। पाण अलैहिस्सलाम ॿेड़ी में सवार थिया। ॿेड़ी हिकु जाइ ते फासी पई त कुणे में हज़रत यूनुस अलैहिस्सलाम जो नालो निकितो त हज़रत यूनुस अलैहिस्सलाम पाणी में विया त मच्छी वात में खणी वरितो। पोइ कुझु वक़्तु या कुझु ॾींहंनि खां पोइ ॿाहिरि कढी छॾियईंसि। कुझु माण्हुनि इस्मत अंबिया जे ख़िलाफ़ु ॻाल्हाईंदे चयो आहे त पाण अलैहिस्सलाम नबी फरीज़े में कोताही कई। अल्लाह जी पनाह,
यादि रहे त समूरा नबी सगोरा अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जी चूंड हूंदा आहिनि। अल्लाह ताला उन्हनि खां को अहिड़ो कमु नाहे थियणु ॾींदो जेको इस्मत जे ख़िलाफ़ु हुजे। वधीक इन जी तफ़सील जे लाइ हज़रत उस्ताद मोहतरम मौलाना मोहम्मद इलियास घुमन साहब जी किताब दुरूसुल क़ुरान में इन मक़ाम ते ॾिसी वठंदा। हिन सीपारे जे आख़िर में मुवाहिद ऐं मुशरिकनि जी मिसाल ॾींदे अल्लाह ताला फ़रमाए तो ज़रबल्लाहु मसलन रजुलन फ़ीहि शुरकाउ मुतशाकिसून व रजुलन सलामन लिरजुलिन हल यस्तवियानि मसला। हिकु ग़ुलाम मुख़्तलिफ़ आकानि जी मिल्कियत में आहे ऐं हर आका उनखे पंहिंजो पंहिंजो कमु चवे त उहो ग़ुलाम परेशानी में मुब्तला थी वेंदो त कंहिंजो चयो मञियो। ॿियो इहो ग़ुलाम आहे जेको सिर्फ़ु हिकु ई आका जी मिल्कियत में आहे त उनखे कंहिं बि क़िस्म जी परेशानी नाहे थींदी, छो त उनजो मालिक हिकु आहे, उनखे सिर्फ़ु उनजो चयो मञिणो आहे। अहिड़ी तरह मुशरिक केतिरनि ई ख़ुदाइनि खे मञींदो आहे। हाणे उहो परेशान आहे त कॾहिं हिन जे साम्हूं झुकियल आहे त कॾहिं हुन जे साम्हूं झुकियल आहे, उनखे यकसुई मुयसरु नाहे हूंदी। जॾहिं त मुवाहिद सिर्फ़ु अल्लाह ताला जी इबादत कंदो आहे, इन जी इताअत कंदो आहे, उनखे यकसुई हासिलु आहे त अल्लाह ताला असांखे तौहीद ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाई आहे। अल्लाह ताला खां दुआ आहे अल्लाह ताला असां सभिनी खे हमेशह तौहीद ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।